वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बानो लगे तो तमाम जल्द तोखे मुझे साथ ऐं सहारे जी जरूरत पवण वारी आहे। ऐं मां ॿुधो आहे त ऊंदाहनि खां तोखे डप भी लगंदो। तुंहिंजी जुर्रत कीअं थी अदा साले जी गैर मौजूदगी में असांजे घर पैर पाइण जी? इहो तोवारो भाउ तमाम जल्द साहुरे वञण वारो आहे। ऐं पोइ तुंहिंजो केरु भर झलो थींदो? तू चवण छा थो चाहीं? रबू जरूर तू अदा जे खिलाफ का रांद खेॾी रहियो आहे। रुगो अदा साले के घर अचण दे। बानो जज्बाती माण्हू पंहिंजो दुश्मन पाण हूंदो आहे ऐं ॿाहिरे दुश्मन खे उन जे खिलाफ चाल चलण जी का बि ज़रूरत न हूंदी आहे। छा कयो आहे अदा साले? तू साफ़ छो नथो ॿुधाई? तो आखिर ॻाल्हि छा आहे? थोरो प्यार ऐं नरमीअ सां पेश ईंदी न त तोखे सॼी सिधी ॻाल्हि ॿुधाईंदुमि। घणी हुज्जत जी ज़रूरत न आहे ऐं मूंखे कमज़ोर हीणी छोकिरी समझण जी ग़लती न कजां। दोदे जूं भेणियूं बाघियूं हूंदियूं आहिनि। त ॿुध बाघुल राणी, सरदार बिजार खान जे ॻोठ में पटाका फाड़े आयो ऐं जंहिंजे खिलाफ हाणे थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई आहे। पोइ ॾिसूं त छा थो थिए। तोखे शर्म नथो अचे? अदा साले जो दोस्त थो सॾाई ऐं इन ॻाल्हि ते परेशान थियण बदिरां ॾंद पियो थो टेड़ी। ॾिस साले, आउं तोखे मामले जी नज़ाकतुनि खां वाक़िफ़ करे रहियो आहियां, पर इन जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त मुश्किल वक़्त में असीं तो मां हथ कढी वेंदासीं। किबला सिंह, मां तव्हांखे वाज़े करे चुको आहियां त जेसिताईं मुंहिंजे भाउ जा मुजरम मूंखे हथ नथा चवनि तेसिताईं खून मुंहिंजे सिर ते सवार। इन हवाले सां सरदार बिजार खान एतबार ॾियण जे लाइ तयार आहे। छा मतलब? बिजार खान जे मुताबिक़ तुंहिंजे भाउ सां थियल वारदात जो उन जे कबीले जे माण्हुनि जो हथ न आहे। कूड़ थो ॻाल्हाए साईं, इहो बिजार खान कूड़ थो ॻाल्हाए। किबला साईं, तव्हां ई ॿुधायो त शींहं जे हूंदे ना कंहिंखे खुटी कई आहे। छा था सम्झो? किबला साईं, को मुंहिंजे भाउ में हथ विझी पंहिंजे मौत खे दावत ॾींदो? साले, कॾहिं कॾहिं किन माण्हुनि जे झेड़े जो टियों माण्हू नाजाइज़ फ़ाइदो वठे। तूं जांच कर, मतां को तुंहिंजो ॻुझो दुश्मन हुजे, तोखे का ख़बर ई न हुजे। सरकार खुलियल दुश्मन तो मुझे साम्हूं है, बाकी नवा दुश्मन मां काथों ॻोल्हियां? इहा त सरदार साईं दिल खे तसल्ली ॾियण वारी हिकिड़ी ॻाल्हि हूंदी बस। ॾाढो जज़्बाती आहीं साले, ॾाढो जज़्बाती आहीं। या जज़्बात तोखे अलाए किथे पहुचाईंदी। सरदार साईं, पंहिंजो सुर त मां तरीअ ते खयो थो। हाणे तव्हां ई ॿुधायो त मुंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं इन खां वधीक का क़ीमती शइ आहे जंहिंजे खसजण जे डप खां मां पंहिंजे तबियत में नरमी आणियां, आहे का अहिड़ी शइ? हा आहे न, छो न आहे? बाबा, तुंहिंजे ई घर में सिरसा खां वधीक क़ीमती ऐं प्यारी शइ वेठी आहे। उन जी ख़ातिर ई सही जोश बदिरां होश खां कम वठ। बानो जज्बाती माण्हू पंहिंजो दुश्मन पाण हूंदो आहे ऐं ॿाहिरे दुश्मन खे उन जे खिलाफ चाल चलण जी का बि ज़रूरत न हूंदी आहे। सरदार बिजार खान जे ॻोठ में पटाका फाड़े आयो ऐं जंहिंजे खिलाफ हाणे थाणे ते रिपोर्ट दर्ज कराई आहे। पोइ ॾिसूं त छा थो थिए। या अल्लाह साईं, मुझे जानिब भाव की पंजे हिफ्ज़ ईमान में रख जा।
सालियो बाबा साईं सां ॻाल्हाए रहियो आहे पंहिंजी भेण बाबति ऐं साले खे बि बाबे साईं जी ॻाल्हि मञणु घुर्जे। सोढा साले बि ढिंगो माण्हू आहे। साले सभु पलांद ॻाए वॼाए वठंदो। हाँ ने थोरो पाण ते ॾिसो न। तू ॾिसी कोने पे त हेॾां वञे पे त साइड तां तो छो आयो मूंखे? हाँ तोखे कीअं ख़बर पई मूं तोखे टायर रहियो? मूं तोखे ई ॾिठो, ॿियो केर बि न हो। हा चाचा कपूर मूं त पंहिंजो अखियूं बंदि करे छॾियूं न, पोइ तोखे कीअं ख़बर पई त मां अखियूं बंदि कयूं आहिनि? तू अॻे जन्म में कबूतर हैं। सो कीअं काका? कबूतर ॿिलीअ खे ॾिसी अखियूं बंदि कंदो आहे। हा भला इहो ॿुधा त पोइ उनखे ॿिली कीअं ॾिसंदी? तो बि ईअं ई सोचो ॿिलीअ वांगुरु अखियुनि ते हथ ॾेई छॾियां। हा ठीकु आहे, तू बि मिल जा मूंखे। कच्चा भींड न आया मैं त मुंहिंजो नालो गामू न आहे। हाणे मां तोखे ॾिसी रहांदुसि। साईं चांहि। मूं तोखे हिकिड़ो नंढड़ो कमु चयो, तूं उहो बि करे न सघी। चयो हो तोखे त मालकिणी ते नज़र रखंदी कर, पर तूं एतिरो कमु करे न सघी। किथे तुंहिंजा ख़्याल? हाँ भला मां ही थो कयां, मां ॿी नौकराणी थो तोखा ये कम कोन पुॼंदा। साईं थोरी देर पहिरियां नंढी मालकियाणी कंहिंसां फोन ते पई ॻाल्हाए, पर तव्हांजे बारे में। कंहिंसां बि ॻाल्हाए? छा पई चवे? मुंहिंजे ख़्याल में त उनजे साम्हूं तव्हां वारी मंग हुई ऐं नंढी मालकियाणी उनखे चवे पई त ज़ीनत जा ॾोही तव्हां आहियो ऐं तव्हांखे टंगराईंदी। माना त चंड आसमान ते चढ़ी आयो। जुनी ॾाढी बुख लगी आ, मानी में जवा केतरी देर आ? मुंह में ले जा पिए ता वियो मां झट पचायो थी वठ, देरी ना। अम्मा मां हाणे इन फापुल धूती डे कोन वेंदी सही। रोज रोज ती मूंखे ताना डे, कॾे बोड़ जा कॾे मानी जा, अले छा छा थी चवे। छा थी चई यानी भागी फापुल तोखे केड़ा ताना थी डे? चवे पई त तुंहिंजो पी खान बहादुर जे दर जी गुलामी ॾींदो आ ऐं तव्हां अॼु बि पिनण ते मजबूर आहियो। अमा मूमल माण्हुनि कंहिंजो वात बंदि कयो आहे छा जो असां हिननि जो वात बंदि कंदासीं? पर बाबा फापुल मूंखे ॾाढो तंग कयो आ, हर वक़्तु झेड़े जा बहाना थी ॻोल्हे। बाबा अलाए हिन धूती जे मन में कहिड़ी ॻाल्हि आ, मुंहिंजे पोयां हथ धोई पइजी वई आ। इन पोड़ीअ खे ॿारनि सां अटकण ठहे थो। झूनी के माण्हू आदत खां मजबूर हूंदा आहिनि, सो हिन माईअ ते मयार कान्हे। आऊं हिनखे तुंहिंजी कमज़ोरी थी सम्झां धणी बशकर। तूं खान बहादुर जो कमदार आहीं,
ऐं निभागी चंड्री असांखे ताना थी ॾे झूनी हाणे इहो ठहंदो त हुन माईअ सां वेही ॾंद चक ॾियां तूं रुगो मूंखे मोकिल ॾे इन जा जुंडा मां थी पटियां ॾाढी देर करे छॾी मानी पचाइण वियो बुख बि ॾाढी लॻी मामू मल अच भला तूं मानी खा जी बाबा अचां थी। हा तव्हां खाओ न तव्हांखे बुख आहे तव्हां मानी खाओ बिस्मिल्लाह बुख खा पी संगे बेजा तोखे पहिरियों गिरो आऊं पर थोरो करायो सेबू तो ॾाढो ग़लत कम कयो आहे तोखे खुटी कहिड़ी खयो हो हाय हाय ऐं किन पैसनि जे करे नौकरी छॾे ॾिनई तुंहिंजी इज़त बि वई अदी एड़ियूं ॻाल्हियूं त न कर ख़बर बि अथई त मां केॾी डिॼणी आहियां तो मुंहिंजो साथ ई कढे अड़ी ॻाल्हि त ॿुध तोखे सलाह कंहिं ॾिनी हुई त तूं शेरोज़ खान जी जासूसी कर हा माण्हू चढ़ंदे सिज के सलाम कंदो आहे या लहंदड़ सिज जे पोयां लॻंदो आहे अदी फापुल हवेली जो चढ़ंदड़ सिज न शहरोज खान ही आहे हैड़ी है तो में तकुल जी जरी काने ॿियो छा आहे जंहिं शेरोज़ खान खे तूं उभरंदड़ सिज पई समझे न ये ॾिस जाए वेठी या जेका रुखसार नाले आहे न या गिरण करे खाई नी तस भला अदी हाणे मूंखे छा करणु घुर्जे अरे हाणे बस रुगो दुआ कर तिने नंढी मालकिन खे तुंहिंजे इन हरकतुनि जी ख़बर ई न पवेस मां शहरोज साईं खे कसम ई वास्ता ॾिना आहिनि त काथे बि मुंहिंजो नालो सफ़ा बि ज़ाहिर न करे मां आवाजूं ॻाल्हियूं सभु ॿुधी वरितियूं आहिनि हिननि कननि खां मारेस खान बहादुर ॾे वेंदसि ऐं ॿुधाईंदोसांसि मासी ज़ेबल तुंहिंजी घरवारी जी जाचूसी थी करे हाणे काले वेंदी आहे हाणे त फाती आहे खुदा जी का मार पवई कार ज़बाना इहो कार न कजाए रुगो मुफ्त माराए छॾींदे मूंखे झल झल पई भेण के मासी मूंसां इहे विढ़ंदी न कर अरे न विढ़ंदसि मां तोसां कॾहिं बि मां त अम्मा जूं सभु ॻाल्हियूं ॻोठाणनि खे ॿुधाईंदो आहियां तूं त वरी बि मासी आहीं आओ इन ते कोई एतबार कॾहिं बि न कजे सफ़ा पेट जो कचो आहे ने बागो चोरो सभु ॻाल्हियूं ॿुधाए ॾींदो है अहिड़ी क़िस्मत है हाणे छा कयां को झंग मुंहुं करे हली वञा बाक़ी अदी फापुल ए तुंहिंजो पुट न मुंहिंजो सिर खणाए रहंदो काम ॻाल्हि ॿुध छोरा ॻाल्हि ॿुध हाणे इहे कर तूं विसारे छॾ मासी जो वेरी नथी मासी जो वेरी वरी को मासी अथई हां इहे वठ सड़ विसारे छॾ त असां कहिड़ियूं ॻाल्हियूं पे कयूंसीं बी ॾिसां त सही आहे 500 ई आई छोरा बी त सही ॾिठई निभागो की खणी वियो हल सभु जेके 550 हुआ पूरा उन साम्हूं सॼा पैसा रखण जी ज़रूरत कहिड़ी हुई अदी फापुल भला इहो त ॿुधाए हे छोरो वात त बंद रखंदो न त मांखे दिल जो दौरो हाणे तो पवई अदी ॻाल्हि ॿुध इन छोरे ते मूंखे भरोसो आहे कोन सफ़ा बेभरोसो छोरो आहे जेका बि ॻाल्हि सभु असल सभिनी खे ॿुधायो वतो आहे बस दुआ कर रात जे पेट में का हिन जे दिल मां इहा ॻाल्हि विसरी वञेसि बेतिन खे बि कन थींदा आहिनि शहज़ादी इन करे एहतियात लाज़मी आहे आखिर ॻाल्हि छा आहे तूं पंहिंजे घर में वेठो आहीं डिॼी छो तो हूं ज़ीनत जा ॾोही ॻोल्हे वरिता शुक्राना मालिक जो इहो त वॾो नेकी जो कमु कई केरु आहे इहे मां चोनी नालो खणंदे चयां थो बेएतबारीअ मसलो थियो वॾो मसलो थींदो गुज़ार त छो थो ॻाल्हाई मूं मला पीउ तो ई त चयो आहे त मूं ॾोही हथ कया ऐं वरी ॿिए तरफ़ चई तो त मां बेएतबारीअ खां डिॼां थो तोखे छा थो लॻे त खान बहादुर तो ते एतबार कोन कंदो इहो कहर कंहिं खान बहादुर जे वेझे कयो आहे पंहिंजे बावर ते ॿिनि ॼणनि खे ॾोरायो
हिकिड़ो रबो, ॿियो आचर ऐं टियों खादम। बाक़ी असुल धर धणी खान बहादुर पाण हथ विझे न, पोइ मज़ो आहे। तोबा आला साईं तोबा, असुल दर धणी तोबा। शहजादी, असल में शैतान बुझाए जो कुबो खान बहादुर जो शहरोज़ा न हुआ निभागे पी जो नालो ऐं इज्जत ओड़े छॾी। अल्लाह करे त खान बहादुर खे तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार अचे। बाक़ी खान बहादुर पंहिंजे पुट ते कख न रखी वेठो आहे त भलो सचाईअ खां कमु वठण वारो, पर इहो कीअं बर्दाश्त कंदो त हुनजो पुटु टंगिजे। बेशक इहो खान बहादुर जे ईमान जो इम्तिहान आहे। ॾिसो त कीअं थो इहो पार करे। फौरी तौर खान बहादुर कहिड़ो रदेमल ॾेखारे थो। ॾिसो, आउं त सम्झां थो त पहिरें मूं ते ॾाढी कावड़ेसि, या इहो मुमकिन आहे त इंसाफ़ जा तक़ाज़ा करे कावड़ बदिरां पंहिंजे मामलनि जी पाण छंड छाण करे। तोखे पक्का आहे न त असुल ॾोही शेरोज़ खान आहे ऐं इन नूर ऐं खादम खे इस्तेमालु कयो अथसि। चुनी सोराना ख़तरिया, तूं उल्को न कर। पोइ हिन वक़्त ताईं भंभोर खे बाहि छो न लॻी आहे? शेरोज़ खान पंहिंजे रत जो प्यासो आहे, इहा तोखे ख़बर हुजे। पहिरीं हू पंहिंजा गुल त बचाए वठे, कंडा पोइ कढंदासीं। ज़ालिम, वेरी, कातिल। कुझु ॿुधायो अथसि किथां जो? सरकार ही पंहिंजे दर्जो न आहे। कोई किथां जो आहे ऐं कोर्ट में दाख़िल थियण जी छो कोशिशि कई अथई? सरकार ही पुराणी इमारतनि जूं वीडियोस ठाहींदो आहे यूट्यूब लाइ, सो खूनी कोर्ट खे ही तारीख़ी कोर्ट सम्झो वेठो आहे। हा त हिन में कोई शक आहे छा? खूनी कोर्ट तारीख़ी कोन्हे को? मुंहिंजे बाबा साईं जो मिसो आहे। बराबरि सरकार। कोर्ट जी पहिरेदारी ते ॿाहिरि घणा माण्हू मुक़ररु आहिनि ऐं अंदरि घणा माण्हू आहिनि? सरकार ॿाहिरीं गेट ते मोर्चनि ते 8 माण्हू आहिनि ऐं अंदरि संभाल लाइ 2 माण्हू आहिनि। मां सुभाणे खूनी कोर्ट जो दौरो कंदुसि, तव्हांजे ज़िम्मेवार माण्हुनि खे तव्हां ॿुधाए छॾिजो। जी सरकार, पर हिन हमरा जो छा करिणो आहे? कुझु ख़र्ची पाणी ॾेई ऐं पोइ छॾिजोसि, छो त ख़ाली हथे छॾियोसि। हेॾी मार जो कुझु तदारो थियणु घुरिजे। सोडा जांच लधी अथई? हमरा सोगा आहिनि या न? चाचा धणी बख्श, मुंहिंजी इजाज़त को सवा पखीअ खे बि ताक़त न आहे जो पर हणे, छो त सोढल जी दहशत कॾहिं जा बि रुख मोड़े छॾींदी आहे। इहे त मुंहिंजे अॻियां कुझु बि न आहे। खान बहादुर चए पियो त अॼु राति मुश्किल मोटा, सो तोखे हर तरह सां होशियार रहणो आहे। चाचा तव्हां हुनखे इतलाउ ॾिनो आहे ॾोही पकड़ण जी? सोडल तोखे त मूं पूरी हक़ीक़त करे ॿुधाई हुई न। इहा ॻाल्हि फोन ते करण जहिड़ी आहे ई कान का। भले खान बहादुर मोटी अचे, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। चाचा धणी बख्श, जेकर हिन विच में नंढो रेस गड़बड़ करे त पोइ ॾोही कंहिं बि सूरत में न आहिनि छॾणा। भले ढिंग ढिंग जो पुट अचे, हिननि जी जज़ा ऐं सज़ा जो फ़ैसिलो खान बहादुर पाण कंदो। बिल्कुलु चाचा, ईअं ई थी। त मुंहिंजो नालो बि आहे सोढो। सोढे जी दहशत कॾहिं जा बि रुख मोड़े छॾींदी आहे। इहे त मुंहिंजे अॻियां कुझु बि न आहे। हिते हिन अकेलाईअ में विढ़ंदे विढ़ंदे मां त थकिजी पियो आहियां। आख़िरकार मां पंहिंजे हथ खे केसिताईं ही बचाए सकूंसि। अंदरां त मां चूर चूर थी वियो आहियां। बुरी बुरी बोर बोर थी वियो आहियां। बोर बोर थी वियो आहियां। मुंहिंजो मालिक
वचन बचन से पंहिंजी पनाह में पंहिंजी समाजड़ी थी मानो मुझो दो कुछ साल कितने Ya Allah! लेकिन गुनाह क्या खताओं कयो मुझे माफी दे मुझे मालिक तेरी राम अपनी वजह से मुझे बना मचड़ा मिला एहसासन खे मौत अचे थो मन में हिकमा धाण मचे थो रोज नओ को रंग रचे थो जोर जबरदस्ती मूंखां वॾी ख़ता थी वई ज़हरीली रुखसार मूंखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे ट्रैप करे वठितो छाटोकी एॾो वॾो कदम खणण खां पहिरीं तूं मूंसां मशवरो तो करे वठी आ न ज़हरीली इहो सभु एतिरो ओचितो थियो जो तोसां राब्तो करण जो मौक़ो ई न मिली सघियो हाणे मूंखे अफ़सोस थी रहियो आहे त कहिड़े माण्हू जे नाले जो दाग मूं मथां लॻी वियो जो दाग कुझु न हूंदो आहे ये पुराणे दौर जे माण्हू जा ख़्यालात हूंदा त कंहिंजे नाले थियण गार आहे जेका हर हर छोकिरी खे नथी ॾेई सघिजे ज़मानो हाणे मटाइजी वियो आहे दुनिया चंड ते वञी पहुती आहे ऐं साइंसदान मरीख़ ते ऐं ॿियनि सियारनि ते वञी पहुता आहे पर पाण अञा ताईं उहे ख़्वाहिशुनि जा ग़ुलाम ख़ुद से ग़ुलामी पसंद ते जो उते हाणे तूं ई मूंखे ॿुधा इन सिचुएशन में मूंखे छा करणु घुरिजे कुझु बि न शहरोज़ जे अंजाम जो इंतज़ार कर मुंहिंजो वस पुजे त पंहिंजे हथनि सां उन ज़ालिम वहशी खे गोलियूं हणी अचां रुखसार समझे थी त पुट जे ॾोह साबित थियण ते खान बहादुर का हुनखे वॾी सज़ा ॾींदो न न न वो को विचों घस कढंदो मतलब ॾाढी का चरी आई चाटोकी इहे जेके सरदार पोतार असांजा वॾड़ा आहिनि इन्हनि जा पंहिंजा असूल कानून ये ग़रीब जी पिचीअ में फाओ विझंदा उहे पंहिंजनि खे मखण मां वार वांगुरु कढी फिटो कंदा मूंखे कोन थो लॻे खान बहादुर के कानून तक़ाज़ाऊं पूरियूं कंदो ऐं शहरोज़ खे का सज़ा मिलंदी ज़हरीली जेकॾहिं तूं ईअं चई रहियो आहीं ऐं ईअं थियो त मुंहिंजो छा थींदो मां त चङी फाती आहियां हाणे जॾहिं मुंहिंजो शहरोज़ खान सां रिश्तो थी चुको आहे शहरोज़ खान खे ज़ीनत जे मामले में सज़ा न मिले त मुंहिंजी जान कीअं छुटंदी चांडोकी
जॾहिं मज़बूत सहारा मिलंदा आहिनि न तॾहिं ख़ौफ़ दिलि मां निकिरी वेंदो आहे ऐं तूं यकीन रख ज़र अली जो सहारो तोसां गॾु आहे। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।